दुआ गुआयूं मोहतरम भाऊ हाफिज़ शफ़ीक अहमद साहिब ऐं उन्हीं जे सभिनी बिरादरनि ऐं उन जे वालिद गिरामी जा। हाफिज़ साहिब पंहिंजे वालिद साहिब सां भाइरनि सां सौटरनि सां गॾिजी पंहिंजी वालिदा मरहूमा मग़फ़ूरा खे दुआ ऐं सवाब पुॼाइण जी नियत सां हिन महफ़िल पाक जो इनेकाद कयो आहे। ख़त्मा क़ुरान करीम जा पढ़िया ऐं पढ़ाया विया, ज़िक्र व अज़कार दुरूद व सलाम महफ़िल पाक ऐं नंगर न्याज़ अॼु भी उनजो इत्माम आहे, सुभाणे भी उनजो इत्माम आहे। ये सभई नेक अमाल आहिनि। इन नेकिन जो अल्लाह तबारक व तआला सवाब अता फरमाइंदो आहे। अवां असां जेतिरा भी हिते आया आहियूं नेक इरादे सां त महफ़िल कंदासीं, महफ़िल ॿुधंदासीं, अल्लाह जो क़ुरान ॿुधंदासीं, हदीस पाक ॿुधंदासीं, दीन जा अहकाम ॿुधंदासीं, मुसलमान दोस्तन सां भाइरनि सां कचहरी कंदासीं, मुलाक़ात कंदासीं। ये सब नेक इरादा खणी जेको भी पंहिंजे घर खां हेस ताईं पहुतो आहे उन माण्हूअ खे अल्लाह करीम जल जलालहू विख विख जो सवाब अता फरमाइंदो आहे। हिक हिक विख ते सवाब तो मिले। पोइ वरी हिते महफ़िल पाक में वेहण जो अलग सवाब आहे, कुरान करीम पढ़ण ऐं ॿुधण जो अलग सवाब आहे। हिकिड़ो हर्फ कुरान करीम जे ॿुधण सां अल्लाह तबारक व तआला 10 नेकियूं अता फरमाइंदो आहे, 10 गुनाह मुआफ़ फरमाइंदो आहे, 10 दर्जा बुलंद फरमाइंदो आहे। हिकिड़े हर्फ पढ़ण सां ऐं ॿुधण सां भी इहो सवाब मिले थो, पढ़ण सां भी सवाब मिले थो। पोइ वरी नातूं पढ़ियूं वयूं, नातूं ॿुधियूं वयूं, उन्ही जो भी सवाब आहे। ही महफ़िल हिन वक़्त में वाज़ो नसीहत जी अहकाम इलाही के बयान करण जी मिठे महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जे हदीस पाक बयान करण जी महफ़िल आहे त वरी हिन महफ़िल के ॿुधण ॿुधाइण भी सवाब ई सवाब आहे। हिन वक़्त ताईं मेहमान जेके आया, कंहिंखे पाणी पियारियो वियो, कंहिंखे चांहि पियारी वई, कंहिंखे नंगर करायो वियो या अॻिते नंगर करायो वेंदो, इहो अलग अलग सवाब आहे। सुभाणे जेको भी नंगर करायो वेंदो चावर चावर जो अलग अलग सवाब आहे। अहिड़ी तरह अवां हिते वेठा आहियो, अवां उलमा जो दीदार करे रहिया आहियो। तव्हां जे साम्हूं असांजा उलमा, असांजा हुफ़ाज़ वेठा आहिनि, उन्हनि जो दीदार बि था कयो। इहो ॾिसण बि तव्हांखे सवाब मिली रहियो आहे। उलमा जी महफ़िल में वेहण भी सवाब आहे। अहिड़ी तरह तव्हांजो ॾिसी ऐं ॿुधी करे सुभान अल्लाह चई रहिया आहियो, इन सुभान अल्लाह जो भी सवाब आहे। अहिड़ी तरह ही एतिरा वॾा सवाब जेके जेको अल्लाह तबारक व तआला असांखे हिन वक़्त में ॾेई रहियो आहे, विख विख खां वठी करे ज़ुबान ते सुभान अल्लाह चवण सां ऐं कननि सां ॿुधण सां, अखियुनि सां दीदार करण सां एतिरो वॾो सवाब असांजो हर उज़्वो हिन वक़्त में कमाए रहियो आहे।
यो जेतिरो भी असांखे सवाब मिलियो फर्दन फर्दन हर माण्हू खे अलॻि अलॻि सवाब मिली रहियो आहे। इहो जेतिरो भी असांखे सवाब मिलियो असां पोइ अल्लाह जी दरबार में अर्ज़ था कयूं त मौला हीउ जेतिरो भी तो असांखे जेको भी सवाब ॾिनो इहो सभु सवाब वसीलो मदीने वारे घोट जो हथारऊं दस्तगीर जे इहो हाफ़िज़ साहब जी अमड़ जीजल साइण जे हवाले था कयूं। साईं के मथे विहारियां केबला मथे वेहो अटेक जो वेठो पोस्टी जा जीअं साईं पीर सना आहिनि साईं जी महिरबानी आहे। साईं वेचारे वॾो निभायो आहे हिन ॻोठ वारनि सां तर वारनि सां लिल्लाह फिल्लाह अची करे ऐं ख़ुशियुनि में ग़मनि में शिरकत करणु दुआऊं ॾियणु नसीहतूं करणु। अल्लाह सुब्हानहू व तआला खेनि तंदुरुस्ती हयाती अता फरमाए। त हीउ एतिरो वॾो सवाब असांखे मिलियो आहे। हाफ़िज़ साहब जिन महफ़िल सजाई इएं भी ख़त्म माण्हू क़ुरान करीम जो पढ़ी करे पुॼाए सघे पियो नंगर न्याज़ करे भी सवाब पुॼाए सघे पियो। पर जीअं त दीन जे अहकाम खां हाफ़िज़ साहब वाक़िफ़ आहे त हिन सोचो त महफ़िल भी करायां जंहिंमें मिठे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हदीस पाक भी बयान कई वञे ऐं अल्लाह जो क़ुरान पढ़ी ॿुधायो भी वञे जमायत गॾु थिए उन्हनि खे भी सवाब मिले ऐं इहो सभु सवाब जी जीजल अमड़ साइण खे वञी रब करीम पहुचाए। हाणे तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त उन मरहूम खे अल्लाह ताला केॾो न वॾो सॼा सवाब पहुचायो हूंदो। बेशुमार सवाब आहे। हिकिड़ो अमल घटि मां घटि जेकॾहिं अल्लाह उन जो अजर जे सवाब जे त बि ॾहूण ते अता फरमाईंदो आहे। ॾहूण ते हिकिड़ो अमल माण्हू करे न उन जो सवाब घटि मां घटि जेको मिलंदो आहे सो उन खे ॾहूण ते ऐं वधीक अल्लाह सुब्हानहू व तआला जी दरबार में उन जे खज़ाननि खे कर न ईंदी आहे। जेतिरो भी अल्लाह वधाए एतिरो सवाब वधाए छॾींदो आहे। वल्लाहु वासिउन अलीम। अल्लाह तबारक व तआला वुसअत वारो भी आहे इल्म वारो भी आहे। त पंहिंजी वुसअत सां उनजो एॾो वॾो खज़ानो आहे। जॾहिं खां वठी ख़ल्क़ ठाही आहे तॾहिं खां वठी उहो खज़ानो रहमत जो अल्लाह तबारक व तआला जी रहमत जो खज़ानो ख़ल्क़ खणी रही आहे खाई रही आहे लेकिन खुटण वारो न आहे। ॿियो त ठहियो पर असां ज़मीन जो पाणी बि अॼु ताईं कोन खुटाए सघिया आहियूं। अले कॾहिं खां वठी अल्लाह ताला हिन ज़मीन खे विछायो पाणीअ जे मथां पोइ असां इहो पाणी नहरनि जी सूरत में दरियाहनि जी सूरत में समुंडनि जी सूरत में पोइ वरी इहो नलका हणी करे इन सूरत में खूहनि जी सूरत में असां बोरिंग लॻाए पाणी कढी रहिया आहियूं। असां इहो ई खज़ानो अल्लाह जो नथा खुटाए सघूं न की क़यामत ताईं केरु खुटाए सघंदो। जेकॾहिं हिकिड़ी जाइ ते पाण जर घटि थी वियो त वरी ॿी जाइ ते नलको लॻायो वरी पाणी चालू थी थो वञे पियो। हुन जे खज़ाने में का भी कर कान्हे का। ही त ज़मीन जो लिकल खज़ानो पाणी जो आहे ऐं जेके अल्लाह जी रहमत जा खज़ाना अर्शे मुअल्ला जे हेठां आहिनि उन जो हिसाब केरु थो लॻाए सघे। उहे त मदीने वारे घोट वञी ॾिठा आहिनि जो आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उम्मत जे लाइ रोईंदा हुआ उम्मत जे लाइ अल्लाह जी दरबार में अर्ज़ कंदा हुआ मौला मुंहिंजी उम्मत गुनहगार आहे मुंहिंजी उम्मत खे बख़्श कर माफ़ी ॾे। पोइ रब्बुल आलमीन फरमाए त मुंहिंजा सोना तूं पंहिंजी उम्मत जा गुनाह ॾिठा आहिनि हाणे हलिया त मां तव्हांजे ज़ाहिरी अखियुनि सां तव्हांखे पंहिंजी रहमत ऐं बख़्शिश जा खज़ाना ॾेखारियां त मुंहिंजी रहमत जा केतिरा वॾा खज़ाना आहिनि बख़्शिश जा केतिरा वॾा खज़ाना आहिनि जेके मां तुंहिंजी उम्मत लाइ तैयार करे रखिया आहिनि। अल्लाह करीम जल्ल जलालु फरमायो अबशिरिल मुमिनीन ऐं मोमिनन खे ख़ुशख़बरी ॿुधा भली गाल ॿुधा सोना अहिड़ी गाल ॿुधायो जो मोमिन उन्ही गाल ॿुधण सां ख़ुश ई ख़ुश थी वञनि।
अवां के राजी करणो आ, अवां के खुश करणो आ त तव्हांजी उम्मत के खुश करणो आहे। वबश्शिरिल मुमिनीन बिअन्न लहुम मिनल्लाहि फज़लन कबीरा। थोड़ा बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह, सुभान अल्लाह चवंदो सीब लही पवंदो तव्हांजो। अल्लाह जल जलालो फरमायो मुंहिंजा सोना हबीब तव्हां पंहिंजी उम्मत के बिशारत दियो, खुशखबरी दियो, भली गाल बुधायो, एड़ी गाल बुधायो जो मोमिन खुश थी वञल। मौला केड़ी मां गाल बुधाया? अल्लाह जल जलालो इरशाद फरमायो बिअन्न लहुम मिनल्लाह, इया खबर बुधायो त इन्हन जे लाए, मोमिनन जे लाए, तव्हांजी उम्मत जे लाए अल्लाह तबारक व तआला जी ज़ात वट फज़लन कबीरा, वडो फज़ल तैयार लगो पयो आहे, तमाम वडो फज़ल तैयार लगो पयो आ। अल्लाह अदल भी फरमाइंदो आ, फज़ल भी फरमाइंदो आहे। मुंहिंजा दोस्तो अल्लाह करीम जल जलालो जॾहिं अदल फरमाइंदो आ त पोइ हिसाब वठंदो आ, उन्ही मुताबिक़ ई अजर जज़ा सज़ा ॾींदो आहे। पर जॾहिं अल्लाह जल जलालो फज़ल फरमाइंदो आहे पोइ बिना हिसाब जे अता फरमाइंदो वेंदो आहे। असा लहणदा कोन आहियूं पर पोइ भी रब करीम असा के अता फरमाइंदो वींदो आहे, ॾींदो वींदो आहे। अल्लाह करीम जल जलालो फरमाए त मुंहिंजा सुहिणा पंहिंजी उम्मत खे बिशारत ॾे, भली ॻाल्हि ॿुधा, अहिड़ी ॻाल्हि ॿुधा जो तुंहिंजी उम्मत ख़ुशि थी पवे। उहा ॻाल्हि ही आहे त इन्हनि उम्मतनि जे लाइ अल्लाह ताला पंहिंजो वॾो फज़ल तयार करे छॾियो आहे। अब गाल बुधण सां खुशी थी या कान थी या? खुशी थी पई आहे त अल्लाह जल जलालू असांजे मथां फज़ल थो फरमाए त ही ईसाले सवाब सवाब बे ताईं पुॼाइण इहो भी अल्लाह जल जलालू जो फज़ल आहे। न त जेको करे हिसाब उन्हीं खे मिले, अमल मूं कयो त मूंखे सो हिसाब मिले। अल्लाह फरमात वला तज़िरु वाज़िरतु विज़्र उख़रा, हिकड़ो माण्हू बे माण्हू जा बार कोन खणंदो। ॾोह हिकड़े कयो ऐं उहा सज़ा वरी बे खे मिले, ईअं कोन थींदो। रब फरमायो जंहिं कयो आहे उहो लोड़ींदो। त पोइ जंहिं ॾोह कयो आहे त सज़ा उन्हीं खे थी मिले, पोइ जंहिं नेकी कई आहे त पोइ उनखे जज़ा भी उन्हीं खे मिले, बिशारत भी उन्हीं खे मिले, सवाब भी उन्हीं खे मिले। इहो आहे अदल अल्लाह जो। पर अल्लाह जल जलालू फरमाए त मां फज़ल वारो आहियां। हिकिड़े माण्हू नेकी जो अमल कयो आहे, उन्हीं खे मूं सवाब ॾिनो आहे, हू पंहिंजे सवाब जो मालिक आहे। पर जेकॾहिं पंहिंजो सवाब ॿिए जे हवाले करे थो ऐं मूंखां अहिड़ी दुआ घुरे थो त रब फरमाईंदो आहे त मां फज़ल भी कंदो आहियां, इहो सवाब मां ओसी ताईं भी पहुचाए छॾींदुसि। ओसी ताईं भी सवाब मां पुॼाए छॾींदुसि, ओसी ताईं मुंहिंजो सवाब पहुची, उनजो सवाब पहुची वेंदो। ऐं ही भी यादि रखो त जंहिं सवाब पुॼायो उन्हीं जे अमल मंझां या उन्हीं जे सवाब मंझां हिकु ज़र्रो भी खुटंदो कोन को, ज़र्रो भी न खुटंदो। जेतिरो सवाब पाण खे मिलियो आहे ओतिरो ई सवाब जंहिंजे हवाले कई अल्लाह ताला उन्हीं खे पहुचाए छॾींदो। तव्हां हिते सुभान अल्लाह हिकिड़ो दफ़ो चयो, हदीस पाक में साबित आहे त जंहिं सुभान अल्लाह चयो आहे उन्हीं जे लाइ जन्नत में हिकिड़ो वण पोखियो वेंदो आहे।
ब दफ़ा चई त ब वण, टे दफ़ा चई त टे वण, जेतिरा दफ़ा चवंदो वेंदो वण लॻंदा वेंदा। इहे वण अल्लाह ताला असांखे ॾिना। असां जो जेतिरा बि वेठा आहियूं जिन बि सुभान अल्लाह चई, इन सभिनी जो सवाब सुभान अल्लाह जो असां हाफ़िज़ शफ़ीक साहब जिन जे अमड़ जी जल जे हवाले करे रहिया आहियूं त अल्लाह ताला जो सॼो बाग़ वरी उन्ही खे बि अता फरमाए छॾी। उन्हीं जे लाइ भी अलग बाग हिकड़ो तैयार करे छॾींदो। असां जे लाइ हिकड़ो हिकड़ो वण हिकड़े हिकड़े जे बदले में अलग अलग हुन जे लाइ वण उते लगी वयो, हिकड़ो अलग बाग उन जे लाइ तैयार थी वयो। ही अल्लाह जो फज़ल आहे। अब असां आखिरत कान ॾिठी से, असां पंहिंजा अमल भी को नामाए आमाल जंहिंमें मलाइक लिखन था असां उहे भी कोन ॾिठा। क़यामत में ॾिसंदासीं असां उहे मलाइक भी कोन ॾिठा जेके असांजा अमल नामा लिखी रहिया आहिनि। लेकिन असांखे उन ज़ात ख़बर ॿुधाई आहे जंहिंजे ज़ुबान मंझां हमेशा हक़ ई हक़ निकिरंदो आहे, सच ई सच निकिरंदो आहे, हमेशा हक़। पर अल्लाह जल्ल जलालो इरशाद फरमाइंदो आ, वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा। अल्लाह जल्ल जलालो इरशाद फरमाइंदो आ, मुझो सोनो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ख्वाहिश सां न ॻाल्हाईंदा आहिनि, पंहिंजे तरफ़ां न ॻाल्हाईंदा आहिनि। जो कुछ भी ॻाल्हाईंदा आहिनि सो अल्लाह जे तरफ़ खां वही ई हूंदो आहे। ज़ुबान मुस्तफ़ा करीम जी ॻाल्हाइण अल्लाह जी ज़ात जो हूंदो आहे। कलाम रब करीम फरमायो त मुंहिंजो हूंदो आहे। लब मदीने वारे घोट जा चुरंदा वेंदा आहिनि, पर अल्लाह फरमाईंदो आहे त इहो कलाम मूं अल्लाह जो हूंदो आहे। इन्ही बात मुबारक मंझा अल्लाह ॻाल्हाईंदो आहे, यानी अल्लाह जो कलाम ज़ाहिर थींदो आहे। उन महबूब करीम असांखे ॿुधायो, असांखे पंहिंजे अखियुनि ॾिठी ॻाल्हि ते एतिरो एतबार न आहे जेतिरी ॻाल्हि महबूबन करीमनि जे तरफ़ खां ॿुधी करे असां एतबार कयो आहे। छो जो असां पंहिंजी ॻाल्हि ते एतबार कंदासीं, वेसा कंदासीं, यकीन कंदासीं, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि ते असां ईमान आंदो आहे। ईमान इन सभिनी शयुनि खां वधीक सोना मुर्शिद अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि अबू जहल अची करे पहुतो आहे। ॻाल्हि तो ॿुधाए त अबू बकर सिद्दीक हिकिड़ो माण्हू चवे थो त रात जो मां सुतो पियो आहियां, ओचितो मां उथियो आहियां, पोइ मां पंहिंजा हथ मुंहुं धोता आहिनि, कपिड़ा मटाया अथमि, पोइ हिकिड़ी सुवारी ते सुवार थियो आहियां। उहा सुवारी गॾ खां वॾी आहे, घोड़े खां नंढी आहे, उन जे मथां मां सुवार थियो आहियां। पोइ त मके पाक मंझां उहा सुवारी हली आहे बैतुल मुक़द्दस ताईं पहुती आहे। उते वञी करे मां जमायतन खे नमाज पढ़ाई आहे। 1.25 लख माण्हू मौजूद हुआ। नमाज का बाद हिकड़े हिकड़े जने तकरीर कई आहे। आखिर में मूं भी तकरीर कई आहे। चवे थो त अञा भी ॻाल्हि आहे। वरी मां वापस मोटियो भी आहियां। जॾहिं मोटी पंहिंजे घर पहुतो आहियां त जंहिं पाणी सां मूं हथ मुंहुं धोतो आहे उहो पाणी अञा ताईं हली रहियो आहे। जंहिं दरवाजे घर वारे के बंद करे मां बाहर निकतोसि, उन घर वारे दरवाजे पाक जे कुंडी यानी कड़ो भी अञा ताईं लुडी रहियो आहे। जंहिं बिस्तरे तां मां निंड करे उथियोसि, मोटी आयो आहियां तो बिस्तरो भी अञा गरम लॻो पियो आहे। को माण्हू इहा ॻाल्हि करे, छा तव्हां उन माण्हू के सचो चवंदो त या सच थो ॻाल्हाए? एॾो वॾो सफ़र महीने जो पंध आहे। बैतुल मुक़द्दस वञे, वरी मोटी चे ॿियो महीनो लॻेसि।
एडो वडो पंध हुन कयो आ। चए तो मां रात जी थोड़ी देर में थोड़े हिस्से में वियो आहियां, वरी वापस मोटी आयो आहियां ऐं देरी आ लगी आ जो कड़ो भी लुडी रहियो आ, बिस्तरो भी गरम लगो पियो आ, वुज़ू वारो पानी भी हली रहियो आहे। छा तव्हां इन माण्हू के सचो चवंदो? सोने सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमायो, जेतिरे क़दर अक़ल जी ॻाल्हि आहे त अक़ल में त इहा ॻाल्हि नथी अचे, इन माण्हू खे सचो त कोन चइबो, इन ॻाल्हि कई आहे, पर इहा त मूंखे ॿुधा त इहा ॻाल्हि कई कंहिं आहे, पोइ तोखे तो पंहिंजी ॻाल्हि ॿुधायां। अबू जहल चयो त तो वारे यार ॻाल्हि कई आहे, तो वारे यार ॻाल्हि कई आहे। तो हजरत सैयदना सिद्दीक़ अकबर महबूबन करीमन जी गाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जुबान खां भी कोन बुधई, बल्कि दुश्मन जे तरफ खां बुधे तो। दुश्मन जे तरफ खां एड़ी गाल तो बुधे जंहिंमें नबी जो शान आहे। इते रावी के नथो ॾिठो वञे, रसूलुल्लाह जे शान जे मथा नजर कई थी वञे। हाणे जॾहिं रसूलुल्लाह जो शान बयान कयो तो मुला उथंदा नहीं, रावी ज़ईफ़ा, ही रावी मुदल्लिसा, ही रावी मुनकिरा, ही रावी सच्चो न आहे, हिन रावी जी हुन सां मुलाकात न आहे, हिननि जी राविन जे मथा नज़र आ। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी रसूलुल्लाह जे शान जे मथा नज़र आहे। वो शान ॾिसी रहियो आ त शान मुझे यार जो ज़ाहिर थी रहियो आ। ऐं रावी मुसलमान नाहे, रावी मञण वारो भी नाहे, रावी तो दुश्मन आ, खून जो प्यासो आहे। जेको अबू जहल आहे, वो अबू जहल तो चवे त मां तुझे यार खां ही ॻाल्हि ॿुधी आहे। सोने सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमायो, ही त मुझे यार जी थोड़ी ॻाल्हि कई थी त बैतुल मुक़द्दस खां थी आयो आहियां, पर जेकॾहिं मुंहिंजो यार चवे मां सतई आसमान घुमी आयो आहियां, अर्शे मुअल्ला भी ॾिसी आयो आहियां, जन्नत जो भी सैर करे आयो आहियां, मां अल्लाह जी दरबार ताईं पहुची पंहिंजे रब सां कचहरियूं करे अखियुनि सां ॾिसी मोटी आयो आहियां, मुंहिंजो यार ईअं चवे त अबू बकर तस्दीक करे रहियो आहे त मुंहिंजो यार सच्चो आहे। अल्लाह, नारे तकबीर, हथ मथ कर जोर सां नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, दरबार आली आबियर शरीफ, जमायत अले सुन्नत। फरमाए त मुंहिंजो यार सच्चो आ, मुंहिंजो यार हक थो ॻाल्हाए। जॾहिं शान मुस्तफ़ा जो वारो अचे या ॻाल्हि अचे, पोइ राविन खे कोन ॾिठो वेंदो आहे, रसूलुल्लाह जे शान खे ॾिठो वेंदो आहे। त सोने महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनकी जुबान पाक मजा सच निकतो आहे, वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ व सद्दक़ बिहि, रब करीम फरमायो जे सच आंदो ऐं उन्ही जी जे तस्दीक कई आहे, वो हजरत अबू बकर सिद्दीक़ आ, जंहिंजे करे सिद्दीक नालो मशहूर थी वियो आहे। असा के पंजे अखे ॾिठी ॻाल्हि त एतिरो एतबार ना है जेतिरी ॻाल्हि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कयल आहे, असां उन जे मथां ईमान आणे छॾियो आहे। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम था फरमाइन त केर जेकॾहिं पंहिंजो सवाब ॿिए जे हवाले करे त अल्लाह ताला जो सवाब ओसी ताईं पहुचाए छॾींदो आहे। सही हदीसनि मां साबित आहे, सही हदीसनि मां साबित आहे। सैयदना अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन हदीस पाक जा रावी आहे। इमाम तबरानी रहमतुल्लाह ताला अलैहि अल मुअजमुल औसत किताब जे अंदर इन हदीस पाक के सही सनद सां रिवायत फरमायो आहे। हदीस पाक 6504 आहे। हजरत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइन था त मूं पाण मिठे महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां ॿुधो त पाण फरमाइन पिया, मा मिन अहली बैतिन यमूतु मिनहुम मय्यित फयतसद्दक़ून अन्हु बअद मौतिह।
के भी घर में जा को मानू गुजारे तो वने हुंजे गुजारण का बाद हुंजे घर वारा उन्हीं जे तरफ का खैरात कंदा आहिनि, सदको कन था, खैरात था कन। हाणे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम था फरमाए इल्ला अहदाहा इलैहि जिब्रील अलैहि सलाम अला तबक़िम मिन नूर। हजरत जिब्रील अलैहि सलाम एक नूर जे थाव में इहो सवाब विझी करे मय्यत जे तरफ खणी वींदो आहे। न असां जिब्रील ॾिठो, न असां सवाब ॾिठो, न असां नूर जो थां ॾिठो, हे रसूलुल्लाह जी निगाह जेको सभु कुझु ॾिसी रही आहे। सोने महबूब जी निगाह पाक आहे, सभु कुझु ॾिसी रहिया आहिनि। पर फरमाइनि पिया जॾहिं जिब्रील अलैहिस्सलाम खणी थो वञे, यो सवाब खणी थो वञे, फयक़िफ़ु अला शफ़ीरिल क़ब्र, तो क़ब्र जे किनारे ते वञी जिब्रील बीहंदो आहे। उते बीही पोइ सॾु कंदो आहे, या साहिबल क़ब्रिल अमीक़, ओ उन्हीअ क़ब्र वारा। जिब्रील कंहिंखे थो सॾे, थोरो ॻाल्हाए कंहिंखे। ऐं हाणे मुला चवंदा त क़ब्र वारे खे सॾणु शिरक आहे। छा जिब्रील शिरक करे रहियो आहे? जिब्रील सॾे रहियो आहे क़ब्र वारे खे ऐं चवे बि थो त या साहिबल क़ब्र, ओ क़ब्र वारा, उन्हीअ क़ब्र वारा। इहो मतिलबु आहे त अंदरि ॿुधंदो बि आहे, तॾहिं त सॾु करे रहियो आहे। हाणे हू सॾे थो, हू अंदरि ॿुधे थो। पोइ जिब्रील अलैहिस्सलाम छा चवंदो आहे सॾु करण खां बाद? पोइ चवंदा त हाज़िही हदिया अहदाहा इलैका अहलुक, ही आहे हिकिड़ो तोहफ़ो जेको तुंहिंजे घर वारनि तुंहिंजे तरफ़ मोकिलियो आहे। मैयत क़ब्र में आहे, उनजो मुंहुं क़िबले ॾे असां करे छॾियो आहे, उनजूं अखियूं बंदि लॻियूं पियूं आहिनि, कफ़न में वेड़ियो पियो आहे, असां उनखे सिरूं मिटी वग़ैरह ॾेई उनखे बंदि करे छॾियो आहे। जिब्रील मथां पिछो चवे त हाज़ी ही आहे तोहफ़ो, मतिलबु त उनखे ॾेखारे रहियो आहे। तॾहिं तो चवे त ही मुंहिंजे हथ में तोहफ़ो आहे, ही आहे तोहफ़ो। जिब्रील कोन चयो त मूं वटि तुंहिंजो तोहफ़ो आयो आहे, न, हाज़ी ही आहे तोहफ़ो जेको तुंहिंजे घर वारनि तोॾे मोकिलियो आहे। फ़क़बिलहा, अचे ही क़बूल कर। फ़युदख़िलु अलैहि, तो हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम उहो तोहफ़ो नूर जे थांव में उहो सवाब रखी करे उन क़ब्र वारे वटि अंदरि पहुचाईंदो आहे। ऐं छो थो पहुचाए तो वठे, पोइ हू मयत ओ माइटनि जो तोहफ़ो वठंदो आहे। फयफ़रहु बिहा वयस्तबशिर, मयत ख़ुशि थींदो आहे ऐं ख़ुशी मल्हाईंदो आहे। हिकिड़ो आहे ख़ुशि थियणु, ॿियो आहे ख़ुशी मल्हाइणु, यानी उनजो इज़हार भी कंदो आहे। भली त ॿिया बि ॾिसनि न, मुंहिंजे माइटनि मुंहिंजे तोहफ़ो मोकिलियो आहे, ॿिया बि ॾिसनि। वयस्तबशिर, ख़ुशी मल्हाईंदो बि आहे। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वयहज़नु जीरानुहु लज़ीना ला युहदा इलैहिम बिशै, हिनजे आस पास वारा ॿिया क़ब्रनि वारा जेकॾहिं उन्हनि खे तोहफ़ो न मिलियो त उहे वीचारा ग़मगीन थींदा आहिनि। हिन खे मिलियो, ही ख़ुशि थी रहियो आहे। असां न मैयत ॾिठोसीं, न हुनजो सवाब ॾिठोसीं, न जिब्रील ॾिठोसीं, न हुनजी ख़ुशी ॾिठीसीं, न हुननि जो ग़म ॾिठोसीं। पर मदीने वारा घोट था फरमाइनि भली मुंहिंजो उम्मती क़ब्र में पियो हुजे न, मूंखे ख़बर पवंदी आहे त ख़ुशि कहिड़ो आहे, ग़मगीन कहिड़ो आहे। काथे काथे साईं जी नज़र पहुचे थी।
उन महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुधायो तही जो ता तोहफा खैरातन जा मोकलींदा आयो यो सब सवाब अल्लाह ताला उनके मैयत के कब्र के अंदर पहुंचाईंदो आहे। हाफिज शफीक साहब पंजे भारण सां गॾिजी पंजे बाबा साहिब सां पंजे माइटन सां दोस्तन सां गॾिजी एडी वडी खैरात कई, नंगर न्याज जो एहतमाम कयो, खत्मा दुरूद कुल सब कुछ पढ़ाए, तो यो सब सवाब अल्लाह तबारक व तआला के अर्ज कंदासी त मौला हाफिज साहब जी अमर जी जल के पुजा पो रब करीम जिब्रील जी लगाई तो ड्यूटी पो जिब्रील अलैहिस्सलाम यो सब सवाब खड़ी करे इंजी जीजल माओ वट वनी पहुंचाई दो पो जन जीजल के यो सवाब पहुंचंदो बुधा तो खुश थींदी या कान थींदी पो कंजी माओ खुश थी वने तुंजा बेड़ा ही पार थी वया न बा गालायो तुंजा बेड़ा ही पार थी वया न अमर जीजल के खुश करे वठो बाबा साईं के खुश करे वठो असा पीर फकीर मौलवी 10 रातियों मुसल्ला बिछाए दुआ तुझे लाइ घुरंदा रहूं पर तुझी जीजल मां हिकड़ो दफो तुझे लाइ दुआ घुरे असा जे 10 रातन वारी दुआ हिकड़े पासे जीजल अमर जी दुआ हिकड़ो दफो घुरे न उहा अञा वधीक आ छो जो हुन वट जो इखलास आ सो असा वट किथा आयो जो पंहिंजो तहां जे लाइ अहिड़ी दुआ असां घुरूं असां हुन वट जो पंहिंजे बच्चे लाइ मोहब्बत आ इखलास आहे यकीन आहे पंहिंजे बच्चे लाइ केॾे दिल जे गहराइन सां पंहिंजे रब के निमाणी थी करे अर्ज कंदी त पोइ हो जॾहिं अर्ज कंदी पोइ छो चवंदा त मां जी दुआ ई जन्नत जी हवा अल्लाहु अकबर जहन्नमी जहन्नम में पिया हूंदा पर जॾहिं अल्लाह ताला उनजे मथां मेहरबानी कंदो बख्शिश जी ऐं महबूबन करीमन जी शफ़ात पहुची वई उहे ॿाहिरि निकिरंदा न हुनजा उज़वा सभई सड़िया पिया हूंदा वीचारनि जा ॿाहिरि निकिता सड़िया पिया पर जीअं जन्नत जी हवा लॻंदी वेंदनि त हुनजा उज़वा तयार थींदा वेंदा पिया या है मां जी दुआ या है जन्नत जी हवा लगे सड़ियल उज़वा सिधा थी जन्नत जा लायक बणजी वञल एड़ी तरह मां जी दुआ लगे त भली खणी केर पिटियल या सड़ियल हुजे त भी साओ बणजी वींदो अल्लाह जा दर्जा सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक दरबार आलिया वियर शरीफ अल्लाह करीम जल्ल जलालु इरशाद फरमायो वक़दा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला अल्लाह जल्ल जलालु फरमायो वक़दा रब्बुक तुंहिंजे रब तुंहिंजे पालनहार फैसलो फरमाए छॾियो आहे फैसलो फरमाए छॾियो आ फतवा ॾेई छॾी आ क़ज़ा करे छॾी आहे फैसलो रब करीम करे छॾियो मौला कहिड़ो तो फैसलो कयो आ अल्लाह तअबुदू कंहिंजी भी इबादत न कयो इल्ला इय्याह सवाए उन हिक जे उन हिक खां सिवा कंहिंजी भी पूजा न कयो कंहिंजी इबादत न कयो कंहिंखे रुकू न कयो कंहिंखे सजदा न कयो कंहिंजे नाले ते कुहो न बल्कि अल्लाह जल जलालू जी इबादत कयो रब करीम फरमायो तो मूं फैसलो फरमाए छॾियो आहे त सिर्फ़ इबादत अल्लाह जी ज़ात बाबरकत जी आहे कंहिं फरिश्ते जी इबादत न आहे कंहिं नबीअ जी इबादत न आहे कंहिं वलीअ जी इबादत न आहे कंहिं पीर फ़कीर जी इबादत न आहे कंहिं माउ पीउ जी इबादत न आहे मुंहिंजा दोस्त रब तो फरमाए कंहिंजे आॾो न झुको कंहिंजे आॾो इबादत न कंहिंजी इबादत न कयो बस इबादत करणी आहे त हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जी करणी आहे अल्लाह
अल्लाह करीम जल्ल जलालु बे जी इबादत का मना कया। रब फरमाती मुझो फैसलो आ हे अज जो फैसलो नाए वक़दा ऐ अल्लाह ताला यो फैसलो अज़ल में ही करे छजो आहे। हमेशा रब करीम जल्ल जलालु यो फैसलो फरमाए छजो आ त हिक अल्लाह का सिवा बे जी इबादत न कई वेंदी आहे। अज असांजा मुसलमान भी आहिनि लेकिन ॿियनि जे आॾो वञी झुकी पवंदा आहिनि। कॾहिं कंहिं पीर जे क़बर जे आॾो झुकिया पिया आहिनि, सजदा करे रहिया आहिनि, रुकू करे रहिया आहिनि। मुंहिंजा दोस्तो ये सजदा रुकू सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह जी ज़ात जे लाइ आहिनि। खोड़ जीअरा भी पीर आहिनि, जाहिल पीर जट आहिनि, शराबी आहिनि, कबाबी आहिनि, शबाबी आहिनि। उहे जाहिल जट पीर मुरीदन के पंहिंजे आॾो सजदा कराईंदा आहिनि। मुरीद भी जाहिल, पीर भी जाहिल आहिनि। अची करे उन्हनि जे आॾो सजदा कंदा आहिनि, मथो टेकींदा आहिनि, ज़मीन जे आॾो ज़मीन जे मथां वञी पंहिंजो मथो रखंदा आहिनि, सजदा करे रहिया आहिनि। दोस्तो सजदे जो लाइक सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह जल्ल जलालु जी ज़ात बाबरकात है। हिकड़े दफ़े मदीने जा साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुने अबू बकर सिद्दीक जे हथ में हथ ॾिनो आ ऐं ॿाहिर आया। पाण मस्जिद करी शरीफ का बाहर आया, घटी किरास करे वया, सजो शहर मदीने पाक जो किरास करे वया। मदीने का ॿाहिरे इलाइके जे वञी करे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन घुमी रहिया आहिनि। मुंहिंजा दोस्तो सुणा सिद्दीक अकबर हबीबन करीमन साण गॾाइल खुश थी रहिया आहिनि त यार जी मइयत मूंखे मिली आहे, यार जो हथ मूंखे मिली वियो आहे। सोना सिद्दीक अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन गॾाइनि पर खां बकरिन जो धन हिकिड़ो चरे पियो। धनार उन्हीं सां गॾाए ओचितो जजमल बकरिन जी नज़र हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां पई आहे। बकरिन चरण छॾे ॾिनो आहे, बकरिन खणी महबूबन करीमन जे तरफ़ ड्रोड़ भरी आहे। धनार पुचकारियूं पियो ॾिए, छुचकारियूं पियो ॾिए, लेकिन बकरियूं वापसि न पियो मोटनि। बकरियूं सिधो महबूबन करीमन जी दरबार में अची रहियो हुयो। जीअं जो साम्हूं बकरियूं अची पहुतियूं आहिनि, बकरियुनि पंहिंजा आॾो वारा गोॾा झुकाया, पोइ पंहिंजो सिर साईं करीम जे आॾो झुकायो आहे, ज़मीन ते पंहिंजो मथो रखी करे सजदो कयो आहे। उन खां बाद बकरियूं मथे उथियूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बकरियुनि खे दुआ ॾिनी आहे, इशारो ॾिनो त वापसि पोइ मोटी वञो। पोइ पहिरें बकरियूं वञनि पियूं पर नचंदियूं पियूं वञनि, ख़ुशीअ साण वञी रहियो हुयो। रब करीम जो शुक्र पियूं अदा कनि त मौला शुक्र कजोसी सुपिरी जियरे जान बियार वेठे जंजी वट में कोड़े थिया करार हण धणी कर मधार पाड़ो त पिरीअ जो। बकरियों भी खुश थी वयो। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जिए जो सोने सिद्दीक अकबर जे तरफ खुशी साण निहारियो आ। हजरत अबू बकर सिद्दीक जी नजर महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे तरफ आए, पर अखिन मंझा नार जारी लगा पिया। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हथ जो हथ में जो बीठा हुआ, थोरो जोर देई करे झटको देई करे पान पुछा करे रहा है, ओ मुंजा यार खुशी साण आया आयो, हे रोण छाजे छाजो आए, तुझे अखिन मंझा गोड़ा छाजे करे वही रहा है, तुझी तबियत मां तब्दील दिसी रहो आया। हालांकि महबूबन करीमन के अल्लाह ताला दिलन जो इल्म भी अता फरमायो आ, पर हिकड़े आशिक के ॻाल्हाइण जो मौक़ो ॾेई रहा है ना।
हुनजे इश्क जो इज़हार थी रहियो आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं खां पुछा करे रहिया आहिनि अबू बकरी रोअण छाजो आहे, छाजे करे ही गोढ़ा अची विया आहिनि, छाजे करे तो परेशान नज़र अची रहियो आहे। सुने सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम नंढे लाकुर खां वठी तव्हां साण मुंहिंजी दिलि लॻी आहे, पर ही अॼुकल्ह जी दिल ना है अलस्तो बे रब्बी कुम जडही कन पियो कालू बला कल बिसी तडही तित चयोम तही वेर कयोम वचन बेड़ी चलसी। सुना मां असल का वठी करे तव्हां साण मोहब्बत जी गाल कई आहे। सुना आलमुल अरवाह खां वठी करे आलमुल दुनिया ताईं को गॾु रहिया आहियो, नंढे लाकुर खां वठी करे गॾु रहियो आहियां, जवानी में गॾु रहियो आहियां, पोइ तव्हां जे मथां मूं ईमान आंदो आहे। हाणे बुढ़ड़ो पीर सन थी वियो आहियां, तव्हां जे मथां मूं ईमान आंदो आहे। सुना मां घर तव्हां ते कुर्बान कयो, बच्चा तव्हां ते कुर्बान कयमि, मिल्कियतूं तव्हां ते कुर्बान कयम। अब्बो कावड़जी वञे अम्मा कावड़जी वञे त पुट छा करे रहियो आहे। किबला तव्हां के राजी करण जे लाइ बिलाल के खरीद करे अल्लाह जे नाले ते आजाद पियो कयां। हिकु बिलाल न बल्कि 6 गुलाम अहिड़ा वॾा, 6 गुलाम अहिड़ा जिन ईमान आंदो हुओ। काफ़िरन वटि उहे गिरफ़्तार हुआ, काफ़िर उनखे तकलीफ़ूं ॾींदा हुआ। हज़रत अबू बकर सिद्दीक़ पंहिंजी मूड़ी उन्हनि खे ॾेई करे, पंहिंजी मिल्कियत उन्हनि खे ॾे काफ़िरनि खे ॾेई करे उन्हनि गुलाम मन के खरीद करे आजाद करायो। अर्थ पियो करे किबला सही ये भी खिदमतों कयम, घर सजो अल्लाह जी राह में लुटायम, सिर भी अल्लाह जी राह में तव्हां के राजी करण जे लाइ लुटाए रहियो आहियां। पर अॼु ही बकरियूं आहिनि, जानवर आहिनि, अॼु मां ॾिसी रहियो आहियां त मूं अबू बकर खां अॻु कढी वयूं आहिनि। सोनो सिद्दीक अकबर पे अर्ज करे तो या रसूल अल्लाह तव्हांजी हर गाल तो मूं मनी आ, पर अञा तव्हां के मूं सजदो कोन कयो आहे। ही जानवर आया तव्हां के सजदो करे वया, अज मूंखे इजाजत मिले त मां झुकी पवां, सिर तव्हां जे कदमनि जे आॾो झुकायां, अज मां तव्हां के सजदो कयां। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुने सिद्दीक अकबर के इरशाद फरमायो त अबू बकर जानवरन जा हुक्म अलग आहिनि, इंसानन जा हुक्म अलग आहिनि। ही इंसानन जे लाइ अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आ वक़दा रब्बुक अल्लाह तअबुदू इल्ला इया। हे तुझे रब जो फैसलो थी वयो आहे, हुन हिक अल्लाह का सिवा कंहिंजे आॾो कंध नाहे झुकाइणो, कंहिंजी इबादत नाहे करणी। जा दोस्तो हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकॾहिं थोड़ी भी गुंजाइश हुजे इंसान जेकॾहिं इंसान के सजदे करण जी अल्लाह इजाजत दिए हा त मां औरत के चवां हा त पंहिंजे मुड़स के सजदो करे। पर का भी इजाजत ना है, लेकिन पो भी अज से कंधार मुड़स औरत जाडो सजदे में पिया है। अल्लाह फरमायो तो केर भी के जाडो सजदो न करे,
इबादत न करे, इबादत सिर्फ उन हिकड़े अल्लाह जी आ। असा मोमिन आयो, मुवहिद आयो, मुसलमान आयो। असा जो ईमान पंजे अल्लाह जी ज़ात बबरकात आ। दातार भी होवा, ऐ मालिक भी होवा, सत्तार भी होवा, बख्शीदड़ भी होवा, तकदीर लिखण वारो भी होवा, तकदीर मेटाइण वारो भी होवा, पैदा भी उन कयो आ, मारी दो भी होवा, रिज़्क भी उन्हीं जे कब्जे में आ, जंहिंखे जेतिरो रिज़्क अता फरमाए, जंहिंखे जेतिरी इज्जत अता फरमाए, कंहिंखे ज़िल्लत अता फरमाए, यो सब अल्लाह ताला पंहिंजे कब्ज़ाए कुदरत जे अंदर रखियो आहे। हाओ कुछ माना अल्लाह जा, जी अंबिया इकराम अलैहिस्सलाम, अहिड़ी तरह औलिया इकराम उहे अल्लाह जा प्यारा आहिनि। उहे जॾहिं अल्लाह के अर्ज़ कंदा आहिनि त अल्लाह पंहिंजा कानून भी तब्दील करे उन्हनि जी ॻाल्हि सची करे ॾेखारींदो आहे। ही अकीदो आ मुसलमानन जो। पंहिंजो अकीदो मजबूत कयो पंहिंजे अल्लाह में, तौहीद पंहिंजी मजबूत कयो त असांजो हिकिड़ो ई अल्लाह आ। हर कम असांजा हो रब्बुल आलमीन जल जलालू करे रहियो आ। इज्जत उहो थोजे, रिज़्क उहो थोजे, सेहत उहो थोजे, बीमारी उन्हीं जे तरफां थी अचे। बाक़ी ॿिया असांजा सब वसीला आहिनि। अल्लाह जा वली, पीर, फकीर, इमाम, बुजुर्ग, नबी, ये सब असांजा वसीला आहिनि। असां इन्हनि जो वसीलो वठंदा आहियूं या इन्हनि खे अर्ज़ कंदा आहियूं, पोइ इहे रब जी दरबार में अर्ज़ कंदा आहिनि। अल्लाह तबारक व तआला इन्हनि जी ॻाल्हि मञींदो आहे, मुहब्बत में मञींदो आहे। अल्लाह ताला इन्हनि खे शर्फ ॾींदो आहे, इन्हनि खे इज्जत ॾींदो आहे। पोइ असांजी बुरी तक़दीर भी तब्दील करे भली लिखी छॾींदो आहे। रब्बुल आलमीन फरमायो त मां फैसलो कया, ब फैसला अल्लाह बुधाया हिन आयत करीमा में। हिकड़ो फैसलो इहो आ त उन अल्लाह का सिवा कंहिंजी इबादत न कयो। ऐं ॿियो फैसलो कहिड़ो? वबिल वालिदैनि इहसाना, ऐं पंहिंजे माउ पीउ साण एहसान कयो। माउ पीउ साण नेकी कयो, चङाई कयो, उन्हनि जी ख़िदमत कयो, उन्हनि जो चवण वठो, उन्हनि जी ॻाल्हि खे ॿुधो, उन्हनि जी ॻाल्हि खां भॼी न वञो, उन्हनि जी दिल आज़ारी न कयो। अल्लाह जल जलालु इरशाद फरमायो, ही मां अज़ल में ही फ़ैसिलो करे छॾियो आहे। रब्बुल आलमीन माउ पीउ जी ख़िदमत खे पंहिंजी इबादत साण गॾु बयान फरमायो आहे। हेॾा मुंहिंजी इबादत कयो, होॾा माउ पीउ जी तव्हां ख़िदमत कयो। अल्लाह तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। हिकिड़े ई अल्लाह जी इबादत कयो ऐं माउ पीउ साण सुहिणो सलूक कयो। इम्मा यबलुगन इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा। तुझी जिंदगी में ये बई पोढ़ा थी पवन या इन्हनि मजा हिकड़ो पोढ़ो थी पवे। रब करीम तो फरमाए त फला तकुल लहुमा उफ, तो इन्हनि के उफ भी न चइजा। बई कुराड़ा थी पवन या हिकड़ो इन्हनि मां कुराड़ो थी पवे, उन्हनि खे तो उफ भी न चइजाए। हाणे अल्लाह तबारक व तआला माउ पीउ जा आदाब सेखारे रहियो आहे। पंहिंजे अबे अम्मा साण कीअं पेश अचो, उन्ही साण कहिड़ो सलूक कयो। जवानी हुई त तुंहिंजा अंगल बर्दाश्त कंदा हुआ, तुंहिंजो अरडायूं बर्दाश्त कंदा हुआ, तुंहिंजूं नालायकियूं बर्दाश्त कंदा हुआ, चवण न वठंदो हुए, न ॿुधाईंदो हुए, इएं घरां निकितो हलियो वेंदो हुए, बर्दाश्त करे वेंदा हुआ। पर जॾहिं पीर सन पोड़ा थी विया आहिनि, हाणे जॾहिं जोप झकी थी वई आहे, हाणे बर्दाश्त वारी कुवत इन्हनि में कोन्हे का। हाणे तुंहिंजो अरडायूं इन्हनि खां बर्दाश्त कोन थींदियूं, तुंहिंजूं ॾाढायूं बर्दाश्त कोन करे सघंदा।
ये पुठी वराए जवाब जो हलो वनी हुजू दी उन्हनि जी दिल दुखाइजी पवंदी हुजू ॾियण त परे रहियो पुठी रो थी करे जवाब ॾियण त परे रहियो पर रब करीम तो फरमाए त फला तकुल लहुमा उफ पंहिंजे अबे अम्मा खे हाणे उफ बि न चइजा वला तनहरहुमा झिड़क भी न ॾिजाए छिड़ भी न ॾिजाए सख्ती साण न ॻाल्हाए जाए वकुल लहुमा क़ौलन करीमा ऐं जॾहिं ॻाल्हाए त इन्हनि सां झीणो थी ॻाल्हाए जाए करीम थी करे ॻाल्हाए जाए आहिस्ता ॻाल्हाए जाए सुलझल ॻाल्हाए जाए अहिड़ी तरह ॻाल्हाए जो तुंहिंजे माउ पीउ जी दिलि ख़ुशि थी वञे उन्हनि खे नाराज़ न कजाए उन्हनि खे छिड़ बि न ॾिजाए उन्हनि खे धरको न ॾिजाए उन्हनि जी ॻाल्हि खे तो रद्द न कजाए बल्कि जॾहिं बि ॻाल्हाए तो उन्हनि साण तूं नरम थी करे ॻाल्हाए जाए अल्लाह करीम जल जलालो माउ पीउ जा आदाब सेखारे रहियो आहे जिए पंहिंजी इबादत जा तरीक़ा सेखारिया अथसि त तीअं वरी माउ पीउ जा बि आदाब अल्लाह ताला असांखे सेखारिया आहिनि त माउ पीउ जो एतिराम कीअं कयो हुन सां कीअं पेश अचो उन्हनि खे तकलीफ़ न ॾियो उन्हनि खे घटि वधि न ॻाल्हायो उन्हनि जी दिलि आज़ारी न कयो अल्लाह करीम जल्ल जलालो इरशाद फरमायो वख्फिद लहुमा जनाह ज़ुल्लि मिनर रहमा ऐं पंहिंजूं खंभड़ाटियूं रहमत साण आजिज़ीअ साण इन्हनि जे आॾो झुकाए छॾ बाहूं मथे न खणजाए इन्हनि जे आॾो अल्लाह बाह खण जी मना कई आहे पंहिंजो खंभड़ाटियूं झुकाए छॾजाए रहम सां पेश अचजाए अदब सां पेश अचजा रब करीम जल जलालो अदब सेखारे हाणे वरी दुआ सेखारी आहे त इन्हनि जो भी अदब कर माउ पीउ जो एहतराम भी कजाए ख्याल भी रखजाए सुकून सां आराम सां भी ॻाल्हाए जाए दरको छिड़ भी न ॾिजा ऐं गॾो गॾु पंहिंजे अल्लाह खां दुआ भी घुरजा ऐं दुआ अल्लाह ताईं तमाम नंढी सेखारी आहे पर इहा एॾी त अज़ीम दुआ आहे वक़ुर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा बस ये अखर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा हर मुसलमान के ही दुआ याद करण खपे हर मुसलमान के या दुआ याद करण खपे अल्लाह सेखारी आहे ये दुआ पंहिंजे माउ पीउ लाइ दुआ घुरो माना छा आहे रब्बिरहमहुमा ए मुंहिंजा रब मुंहिंजे माउ पीउ जे मथां रहम फरमा रहम कीअं कजा कमा रब्बयानी सगीरा जिया मां नंढड़ो हुस पितकड़ो हुस मां उन नंढड़े लाकुर मुंहिंजा माउ पीउ जेतिरा मुंहिंजे मथां मेहरबान हुआ न ऐं मुंहिंजी कीअं परवरिश कंदा हा मुंहिंजी कीअं पालना कंदा हा मुंहिंजे दुके जो ख्याल कनि मुंहिंजी थञ जो ख्याल कनि मुंहिंजी दवा जो ख्याल कनि मुंहिंजे सुम्हण जो ख्याल कनि मुंहिंजे उथण जो ख्याल कनि मुंहिंजे आढण जो ख्याल कनि मूंखे विहारण जो ख्याल कनि मूंखे धोइण पोइण जो ख्याल कनि मूंखे पाराइण पहराइण जो ख्याल कनि मूंखे मूंसां रांदियूं खेॾनि मूंखे लोलियूं ॾियनि नंढे लाकुर मूंसां कीअं पेश ईंदा हा ए मुंहिंजा अल्लाह अॼु मुंहिंजे माउ पीउ जे आॾो ईअं पेश अचिजा मुंहिंजे माउ पीउ जो ख़ुसूसी ख्याल रखजाए दुनिया में भी ख्याल रखजाए कब्र में भी ख्याल रखजाए
आखिरत में भी ख्याल रख जाए जिए मुझो ख्याल हिनन रखियो हुओ तिए तू वरी इनन जो ख्याल रख जा। अब ही मुझी ठयल दुआ ना ही इखबार जी रिपोर्ट ना है ही के किताब आम किताब जी गाल ना है ही डाइजेस्ट जी ही के गाल ना है लेकिन ही अल्लाह जो कुरान रब पान दुआ से खारिया त मुखा ये दुआ घुरो ना जदा अल्लाह पान से खारे त पो कबूल भी तू होई करण वारो आहे न वही रब कबूल करण वारो आ। तो एड़ा बच्चा सदोरड़ा जदा पंहिंजे मां पीउ लाइ अहिड़ियूं दुआऊं घुरंदा